अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरी सां हूंदा। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त चैनल खे सब्सक्राइब करे ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा। तो सिजावल ख़ान पंहिंजी संगत सां ॻाल्हाईंदो, पर सिजावल ख़ान जी संगत सिजावल ख़ान सां राज़ी कोन थींदो। ऐं रेस नवाब ख़ान इहा सोची आहे त सिजावल ख़ान जी संगत सिजावल ख़ान सां ठाव न कंदो त सिजावल ख़ान इन कार्ड में अची मूंसां ठाव कंदो, पर ईअं सिजावल ख़ान कोन कंदो ऐं रेस नवाब ख़ान सां ठाव कोन कंदो। ऐं मीर जज़्बात में अची मूंसां जे पोयां पवंदो ऐं दरिया ख़ान उनखे सम्झाईंदो, पर दरिया ख़ान जो चवणु कोन कंदो। ऐं मूंसां जे पोयां मीर पवंदो ऐं पोइ मूंसां खे फ़ाइदो पवंदो ऐं पोइ मीर खे मारण जे मूंसां आसान तरीक़ो हूंदो ऐं मूंसां उन जे पोयां पवंदो वरी। ऐं मीर इहो सोचे थो त मुंहिंजे भेण खे अगवार करण वारो इहो मूंसां आहे ऐं मां हाणे मूंसां खे कॾहिं माफ़ु कोन करे सघंदुसि। ऐं वक़्तु भावल ख़ान ऐं मूंसां सां धोखो कंदो, जीअं रेस नवाब ख़ान हिन खे पढ़ाए मोकिलियो ऐं वक़्तु हिननि सां ईअं कंदो ऐं हिननि सां ज़रूरु धोखो कंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।